पई खणे पसा हाणे सब पारतूं तोखे अथई। अलाह खे पारत आहे पुट, पर मुझी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजो, कॾहिं बि शहर जे कंहिं बि माण्हू सां गिरगिरा न थिजो। रहीमू, तोखे मुंहिंजी अमड़ ऐं मुंहिंजे नंढड़े भाउ गगू जी पारत अथई। घणनि ॾींहंनि खां पोइ मस मस मुंहुं ॾेखारियो अथई। पक पो साहब खान जेको कम फाथो हूंदो। सर लगे तो जान भुखायल आहे, हिते कम उल्टो न थी वञे। बुखियो आहे तॾहिं त असां इलेक्शन खटंदासीं न। असांखां सुठा त नाग आहिनि, जेके मिटी खाई पंहिंजो पेट त भरनि था। ही हयाती न कीस आहे। जबलनि जी जेल में कहर आहे, कयामत आहे। ये कहिड़ी तकदीर आहे जंहिंखे आसमानी ज़ंजीरनि में कैद करे अंधेर नगरीअ में दबे टुकड़ा ऐं पाणी जे टोक जे ख़ातिर रेड़ियूं पाईंदड़ पाछोला कब्रुनि जे ऊंदा में निंड कंदड़ बुखारा पाछोला। इहा आहे असांजी हयाती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।